दोस्तों पीपी सरकार जूं महिरबानियूं। ये पीर मुराद शाह कॉलोनी जे कब्रिस्तान खां अॻु में हिकिड़ो क्रास पियो ठहे। बल्दियाती इलेक्शन मकानी इदारनि जो इलेक्शन अची वई आहे, त उन खां पोइ जल्दी में कमु पियो हले, पर कमु ॾाढो मज़ेदार पियो थिए। हाणे हीअ मेन रोड आहे, तव्हां ॾिसी सघो था, हीअ राहूजा रोड आहे। हिते सॼो ॾींहुं म्यूनिसिपल जूं ट्रकूं बि अची ईंदियूं आहिनि कचिरो विझण लाइ, ऐं ॿियो बि काफ़ी ट्रैफ़िक हलंदी आहे। पर हिते मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हीअ हिते क्रास विधो पियो वञे। हिन क्रास में हीअ तव्हां ॾिसी सघो था, हिन में हिकु इंच बि सरियो न आहे, बसि सिर्फ़ु हेठां फटा ॾिनल आहिनि ऐं उनखां पोइ वरी मथां हीअ मसालो विधो वियो। थोरी देरि पहिरियां इहो कमु थियो आहे ऐं हीअ बाक़ी अॻिते बि इहो ई थींदो। ऐं मां चैलेंज थो कयां ठेकेदारनि खे ऐं हितां जे कर्ता धर्ता खे त हीअ खोटे कनि, हिन मां हिकिड़ो इंच बि सरियो कढी ॾेखारनि। ऐं हीअ मेन रोड आहे, अंदाज़ो लॻाए सघो था त हीअ जल्दी में जहिड़ो इलेक्शन में पंहिंजो पाण खे बैलेंस करण लाइ अहिड़ो रोड ठहे थो त पोइ बाक़ी छा असरु हूंदो। हिते सॼो ॾींहुं ट्रैफ़िक गुज़रे थी ऐं हीअ हफ़्तो बि क्रास न हलंदो। ज़ाहिर आहे त सिर्फ़ु फटनि जे बुनियाद ते त हीअ नथो हली सघे। ऐं पोइ हीअ फ़िलहालु हीअ कमु ॾेखारे चवंदा त ॾिसो असां कमु कराया, तव्हांजा रस्ता ठाहिराया आहिनि, ऐं पोइ वरी उहो ई असरु थींदो। हितां गटर रस्ता गंदु सॼो हितां वरी निकिरंदो ऐं वरी पोइ इहो हितां जो आवाम अज़ाब लोड़ींदो। सो जल्दी अलाह बहितर कंदो त कोई अहिड़नि जो को एहतिसाब जो रस्तो निकिरींदो। हीअ साम्हूं मुराद शाह कब्रिस्तान आहे ऐं हीअ क्रास ठहियो आहे, तव्हां ॾिसी सघो था पिया त केतिरी न शर्मनाक हरकत आहे। माण्हुनि खे ज़लील करिणो आहे, पंहिंजे वोटरनि खे, पंहिंजे आवाम खे ज़लील करिणो आहे, जो घटि में घटि 500-800 जा सरिया बि हिन में क्रास में नथा विझी सघजनि। ऐं अहिड़ा ई क्रास ठहियल आहिनि। ऐं ॿियो त ठहियो गुलशन इक़बाल जो जेको डबल रोड आहे, उते बि साॻी पोजीशन हुई, नतीजे में समूरा क्रास ड्रही विया आहिनि। उमेद त हीअ ॾिसंदड़ पाण ई फ़ैसिलो कंदा त हीअ केतिरा किरियल ऐं केतिरा ज़लील माण्हू आहिनि।